दोस्तों, अॼु अव्हांखे मस्जिदनि या मस्जिद जे बारे में ॿुधाईंदासूं। मस्जिद मुस्लमाननि जी नमाज़ जी जाइ आहे। मस्जिदूं आमतौर ते ढकियल इमारतूं हूंदियूं आहिनि, पर इहे कंहिं बि हंध ते थी सघनि थियूं जिते नमाज़ अदा कई वेंदी आहे। पहिरीं मस्जिदूं मुस्लमाननि लाइ नमाज़ जूं सादियूं जॻहियूं हुयूं ऐं शायदि इमारतनि जे बजाइ खुलियल जाइ हूंदियूं हुयूं। इस्लामी फ़न तामीर जे पहिरें मरहले में सन 650 ईस्वीअ में इब्तिदाई मस्जिदूं खुलियल ऐं बंदि ढकियल हंधनि ते मुश्तमिल हूंदियूं हुयूं, जिन में दीवारूं लॻल हूंदियूं हुयूं, जिन में अक्सर मीनार हूंदा हुआ, जिन मां नमाज़ लाइ अज़ान ॾिनी वेंदी हुई। इस्लाम जे फैलाव सां सॼी इस्लामी दुनिया में मस्जिदूं वधी वयूं ऐं इन्हनि मस्जिदनि में इस्लामी सकाफ़त ऐं इस्लामी आर्किटेक्चर नज़र ईंदो। अचो ॾिसो। ऐं हा, जेकॾहिं हीअ वीडियो अव्हांखे वणे त पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली सां बि शेयर कयो। महिरबानी।